आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। साईं आख़िर में असांजे ॾिसंदड़नि ऐं उन्हनि फ़नकारनि खे अवां कहिड़ो मशवरो ॾींदा, राय ॾींदा जेके अॼुकल्ह ट्रैक ते बि ॻाइनि पिया, त उन्हनि खे सिखिया वठी अचणु घुरिजे या ईअं ई ट्रैक वारी दुनिया हलनि ऐं पंहिंजे सिंधी माण्हुनि लाइ बि को सुठो मैसेज ॾींदा? हाँ प्यारा भाउ, नौजवान मूंखां सभु भला आहिनि। पहिरियों अर्ज़ु कयुमि बाक़ी सिखणु त वॾी ॻाल्हि आहे, जेतिरो सिखंदा ओतिरो फल मिठो मिलंदो। इहा सुठी ॻाल्हि आहे, पर उन्हनि जे लाइ पैगाम हिकिड़ो इहो आहे त पैगाम सुठो ॾियनि, पंहिंजियूं न्याणियूं बचड़ा पंहिंजा ॿुधनि, पंहिंजे वतन वासी ॿुधनि, बुज़ुर्ग ॿुधनि। ओ पीअंदो कॾहिं बि न आहियां, मर रिबाई जो अर्ज़ु आहे त पीअंदो कॾहिं बि न आहियां, पर हुन अखियुनि सां आछो मोमिन जो ईअं लुड़ी वियो ईमान खिलंदे खिलंदे, तूं ॾे हुकुम कयां सिर कुर्बान खिलंदे खिलंदे, असां खोड़ खाई छॾिया नुक़सान खिलंदे खिलंदे। पैगाम सुठो हूंदो, पंहिंजे बचनि में जेको फ़ख्र सां ॻाए सघो था त ॿाहिरि बि ॻाईंदो। ॾाढो ॾुखु थींदो आहे जॾहिं अहिड़े क़िस्म जी शाइरी ॿुधंदो आहियां। मूंखां त सभु भला आहिनि, पर जेका बचड़नि में न हलाए सघिजे। पंहिंजियूं बि न्याणियूं आहिनि, पंहिंजा बच्चा आहिनि, औलाद आहे, उन्हनि बि नथा पढ़ी सघूं त ॿियूं न्याणियूं चइबो पंहिंजियूं न आहिनि। इहो उन्हनि दोस्तनि नौजवाननि फ़नकारनि जे लाइ मुंहिंजो पैगाम आहे। हथ ॿधी नाराज़ बि न थीजो, दोस्त सवाल अहिड़ो कयो आहे, बसि त पैगाम अहिड़ो ॾियो जो हीअ ज़िंदगी घड़ी खन जी आहे। तारीख़ ठहे, तारीख़ तव्हांखे यादि कयो वञे। तारीख़ में असीं कुझु बि न आहियूं, कोशिशि त इहा कयूं मन को लफ़्ज़ अहिड़ो निकिरे पिए। मौला सलामत रखे। जी नाज़रीन, असीं मोहतरम साजिद अली साजिद साहिब खां पुछंदासीं त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधाइनि पिया? साईं असांजे नवाब शाह जो, सॼी सिंध जो पीर एजाज़, उनजो घराणे जो हिकिड़ो नींगर आहे, रियाज़ हुसैन शाह बादशाह, जेको मुंहिंजो गीत सुञाणप थी चुको आहे। हर मुल्क ते जिथे वेंदो आहियां या जिथे पहुचंदो आहियां पंहिंजी सिंध में या ॿाहिरि, त फरमाइश ईंदी आहे तमामु। सोचो मां अवां सां शेर कयां। सवनी दा पदम परे गगरे रे सा, अजो आया के गालियूं कर मूसा, अजो आया अल्लाह हो के गालियूं कर मूसा, मां सुभाणे मता हुजान हुजां, थी सघे थो विछोड़ो मौत ॾिए, फैसला पो भला कंदे कंहिंसां, ओ पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे, वरी ज़िंदगीअ में पो मिलूं न मिलूं, हिक ॿिए ॾे सॼण पो अचूं न अचूं, अॼु विछेड़ण वारी रात आहे, पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे। चवे रियाज़ अली शाह डुकंदे जा, लॻई हिनकी नालो मुंहिंजो वठिजा, मोकल फुटी फिर भात आहे, पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे, वरी ज़िंदगीअ में पो मिलूं न मिलूं, हिक ॿिए ॾे सॼण पो अचूं न अचूं, अॼु विछेड़ण वारी रात आहे, पंहिंजी आख़िरी
अज मुलाकात आई ओ पंजी आखिरी अज मुलाकात आहे। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल